रासिख ऐं वॾनि इल्मनि जी निशानी ॿुधाई। चवंदा आहिनि उहे रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना, ए असांजा पालींदड़ असांजे दिलनि खे गुमराह न कजाए। बाद इज़ हदैतना, जॾहिं तो असांखे हिकु दफ़ो हिदायत नसीब कई, हाणे उन हिदायत सां जार जा, उन हिदायत सां मार जा। जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पियो दुआ घुरे, रब क़द आतैतनी मिनल मुल्क व अल्लमतनी मिन तावीलिल अहादीस फातिरस समावाति वल अर्द अंत वलिय्यी फिद दुनिया वल आखिरह तवफ़्फ़नी मुस्लिमन व अलहिक़नी बिस्सालिहीन। रब तो मूंखे हुकूमत अता कई, ख्वाबनि जो ताबीर सेखारियो, तूं मुंहिंजो ज़मीन आसमान में साईं, ऐं तूं पैदा कंदड़ ज़मीन आसमान जो, तूं मूंखे जारी त ईमान सां, मारी त दुनिया मां ईमान सां, आख़िरत में उथारी त नेकनि सालिहनि सां। हिते रब सां ईअं दुआ सेखारी, हिदायत ते भली हुजे, नेकोकार, निमाज़ी, रोज़ा रखण वारो, दौर करण वारो, इबादत गुज़ार, उथंदे वेहंदे रब जो ज़िक्र करे, पोइ बि रब खे ॿाॾाए छा चवे, रब्बना, असांजा पालींदड़, ला तुज़िग़ क़ुलूबना, असांजे दिलनि खे गुमराह न कजाए। बाद इज़ हदैतना, हिकु दफ़ो हिदायत ते हलायो अथई त जारी बि न हिदायत सां त मारी बि न सां। छो त भरवसो कोन्हे, जेसि ताईं माण्हू क़ब्र खां ॿाहिरि आहे तेसि ताईं अॼु हिकु वाट ते आहे, सुभाणे थी सघे थो त गुमराह थी वञे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मुतालिक़ हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा फरमायो त राति जो हुज़ूर जन घणो करे हीअ दुआ पढ़ंदा हुआ, या मुक़ल्लिबल क़ुलूब सर्फ़ क़ल्बी अला ताअतिक या सब्बित क़ल्बी अला ताअतिक, ए दिलनि खे फेराइण वारा, मुंहिंजे दिलि खे तूं साबित रखजांइ दीन इस्लाम ते, पंहिंजे हिदायत ते, पंहिंजे फरमाबरदारीअ ते। बीबी आयशा सिद्दीक़ा पुछोसीं भला छो ईअं? पाण फरमाए त इंसान जी दिलि आहे रब जे आंगुरनि में, कुदरत जे हथ में, जेकॾहिं फेरण ते अचे त फिरी पवे, ऐं जेकॾहिं हिदायत ते हलाए त उहो ई मालिक साईं हलाए। त जेकॾहिं हिकु दफ़ो हिदायत नसीब थी त सॼी ज़िंदगी माण्हू रब खे ॿाॾाईंदो रहंदो। कतु बि कम्ब बि अॻियां तोरींदड़ तिखा, माण्हू हिते महिनत कंदो बि, उन खां पोइ वरी रोई रब खे ॿाॾाईंदो बि त जंहिं दीन सां जियारियो अथई इन दीन सां ख़ात्मो कराइजाए, पछाड़ीअ ईमान सां हितां खणजाए। न त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, केतिरा माण्हू ॼमंदा आहिनि मुस्लमाननि जे घरनि में, वधंदा आहिनि मुस्लमान थी, ऐं जॾहिं मरंदा आहिनि त कुफ्र ते मौत थी वेंदो अथनि। ऐं केतिरा माण्हू ॼमंदा आहिनि काफ़िरनि जे घरनि में, जीअं बि काफ़िरनि सां, पर मौत हुन जो दीन ईमान ते थियो वञे। त रब सां ईअं सम्झायो त जेके वॾे इल्म वारा आहिनि, हक़ ते हलण वारा आहिनि, उहे बि इहा दुआ घुरंदा आहिनि त रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना, ए असांजा पालनहार, जीअं तो असांखे दुनिया वे लिहाज़ सां पालियो आहे, रिज़्क़ वेले सां पहुचायो अथई, तीअं दिलि जी बि पारत अथई, उनजी पालना हिदायत सां कजाए पियो। रब्बना माना असांजा पालींदड़, जीअं तो असांखे जिस्म खे तो पाली, तीअं तो असांजे दिलि खे हिदायत सां रोशन कयो आहे, मुनवर कयो आहे। हाणे इन हिदायत ते हलाइजाए। ला तुज़िग़ क़ुलूबना, न कटिजाए असांजे दिलनि खे, बाद इज़ हदैतना, जॾहिं तो हिदायत ॾिनी उन खां पोइ गुमराह न कजाए। वहब लना मिन लदुनक रहमा, ए रब तूं पंहिंजी बाझ अता कर, पंहिंजो रहम अता कर। अमल ते मूंखे भरोसो बावर कोन्हे को, तूं पंहिंजे कर्म सां हलाइजाए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं फरमायो, मनू किशा हलक, पाण दुआ घुरंदा, अल्लाहुम्मा हासिबनी हिसाबन यसीरा, रब मुंहिंजो हिसाब किताब कर सवलो। त साहबनि सगोरनि पुछोसीं इन जो मतिलबु भला छा? पाण फरमाई चङी तरह जंहिंजो बि चेक थींदो त बची कोन सघंदो, तंहिंजे करे रब शाल पंहिंजो खणी करम करे। साहबनि सगोरनि फरमायो भला अंत या रसूलल्लाह, सही तव्हां? त पाण फरमाए इल्ला अन यतगम्मदनी अर्रहमान बिरहमती, रब खणी पंहिंजी बाझ जे चादर में ढके। त हुज़ूर जन जो सम्झाइण असांखे, हालांकि हिकिड़ो गुनाह बि हुज़ूर जन ज़िंदगी में न कयो, मासूम आहिनि, पोइ बि ईअं था फरमाइनि त रब पंहिंजी बाझ करे। हुज़ूर जन सेखारियो, पर रब बि सेखारे थो तव्हांखे छा घुरणो आहे दुआ में। हब लना मिन लदुनक रहमा, तो रब पंहिंजी बाझ अता कर, पंहिंजो रहम कर, करम कर।
मुंहिंजो हाल कोन्हे को तुंहिंजे पंहिंजी रहम जी निगाह कंदे त पोइ कुझु नेकी मूं खां थी सघंदी, वरन त मुंहिंजो हाल आहे ई कोन को। ॿी जात जीअं ईंदो आहे त पंहिंजे असांजे नफ़्स जी ला तकिलना इला अनफुसना, हुज़ूर जन दुआ घुरंदा, रब असांखे पंहिंजे हवाले न कर, पाण तूं असांखे हला, असांजे नफ़्सनि जे हवाले न करे छॾ, तूं पंहिंजे बाझ सां नेकीअ सां हला। इन्नक अंतल वहाब, ए रब असुल अता करण वारो ॾियण वारो त तूं ई आहे, ॿियो केरु आहे? हिदायत ॾिनी बि तो आहे, बरक़रार बि तूं रखंदे, ईमान सां जारी बि तूं त ईमान सां मारी बि तूं, सभु शइ आहे तुंहिंजे हथ में, तोखां न घुरां, ॿियो कंहिंखां घुरां। रब्बना इन्नक जामिउन नास लियौमिन ला रैब फीह, ए असांजा पालींदड़, बेशक असांखे एतबार आहे, यकीन आहे, इन्नक यकीनन तूं जामिउन नास गॾु कंदे माण्हुनि खे, लियौमिन ला रैब फीह, अहिड़े ॾींहं में जंहिंमें को शक ई कोन्हे को। हिते छो थो घुराए या दुआ त जीअं आख़िरत में नफ़ो थी, हिते जारी बि हिदायत सां, मारी बि हिदायत सां, त वरी उथारी बि क़यामत अहिड़ियूं हिदायत वारनि सां, जॾहिं माण्हू गॾु थींदा, नंढा वॾा जामियुन गॾु कंदड़ हूंदे नास माण्हुनि खे, लियौमिन ला रैब फीह, अहिड़े ॾींहं में जंहिंमें को शक ई कोन्हे, पक यकीनन ईंदो क़यामत वारो ॾींहुं, भरवसो आहे, एतबार आहे। अञा हिन में शक थी सघे थो त पंहिंजे अबे में शक थी सघे, अमड़ में शक थी सघे, छो त असांखे कहिड़ी सांभर त कंहिं ॼणियूं, जॾहिं माउ ॼणियूं तॾहिं असांखे सांभर त कान्हे का, पर राज चयो आहे त इहा तुंहिंजी माउ आहे, हे तुंहिंजो पीउ आहे, त सोरहाना पक कयो वेठा आहियूं। पर हिते रब थो पियो बारे बारे ज़रे ज़रे फरमाए क़ुर पाक में त क़यामत वारो ॾींहुं ज़रूरी त माण्हुनि जे ॻाल्हियुनि खां त अलाह जे ॻाल्हि ते वधीक यकीन आहे, एतबार आहे। छा थो चए? रब्बना असांजा पालींदड़, इन्नक जामिउन नास, तूं गॾु कंदे माण्हुनि खे, लियौमिन ला रैब फीह, अहिड़े ॾींहं में जंहिंमें को शक शुबो आहे ई कोन। इन्न अल्लाह ला युखलिफुल मियाद, यकीनन अल्लाह पंहिंजे वाइदे ख़िलाफ़ी न कंदो, वाइदो हुन जो आहे, क़यामत जो ॾींहुं ईंदो। मुशरिक न मञींदा, इनकारी हा, तंहिंजे करे रब क़ुर पाक में हज़ारे जायुनि ते फरमाए छॾियो त क़यामत ते यकीनन ईमान रखणो अथव, एतबार करणो अथव। उन खां पोइ रब साईं फरमायो, इन्नल लदीन कफरू, यकीनन जिन कयो कुफ्र, लन तुगनी अनहुम अमवालुहुम वला औलादुहुम मिनल्लाहि शैया, उन्हनि खे संदन माल मिल्कियत ऐं संदन